मेहरबानी करे थे कि पीछलन सब वेही रहो स्टेज वान के गुजारिश है ता हेठ लो मेहरबानी करे ता हेठ लो तो जी हाजी साहब वाला खिताब सभी दोस्तन के गुजारिश है तो स्टेज खाली कयो तहां के असा पेरी बर्ज कयोसी तो नज़्म ज़ब्त जो ख्याल रखजो सभी दोस्तन के गुजारिश है तो स्टेज खाली कन असांजो मरकजी चेयरमैन तहां सभी के सलाम करण जे लाइ अचे तो डाइस ते इन लाइ सभी के गुजारिश है तो स्टेज खाली करियो स्टेज खाली करियो असा सलाम करण जे लाइ असांजे मरकजी चेयरमैन महबूब अगवान हाजी अशरफ साहब खे गुजारिश था कयूं तो पाण अचनि ऐं असांजे भाइरनि भेणनि ऐं सभिनी मुलाज़िमनि खे सलाम कनि असां हाजी अशरफ साहब जिन खे गुजारिश था कयूं तो पाण जाइज़ ते अचनि ऐं सभिनी खे सलाम कनि खे गुजारिश है सामो जेके साईं हाजी अशरफ साहब तव्हांखे सलाम कयो आहे तव्हांजो शुक्रिया अदा करे पियो स्पीच जो शेड्यूल अञा आहे असां हिते प्रोग्राम के शुरू करण जे लाइ तलावत कलाम पाक जे लाइ गुजारिश था कयूं पेटीएल जे अॻवान साईं लियाकत चांडियो को त पाण अचनि ऐं तलावत कलाम पाक पहिरीं त जेके दोस्त स्टेज ते बीठा आहिनि उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे सहाफ़ी बिरादरी खां सवाइ जेके दोस्त बीठा आहिनि उते उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हेठि लही हलनि बदनज़मी पई थिए अदा महमूद ऐं अनवर बंबरे के गुज़ारिश करे महिरबानी करे स्टेज ते अचनि दोस्तनि खे गुज़ारिश करे महिरबानी करे तव्हां थोरो हेठि हलो यार ख़ुदा जे वास्ते कीअं प्रोग्राम थींदो तव्हां सभ जा सभु माण्हू जेकर स्टेज ते हुजो त हाणे थोरो ख़ामोशी करे तिलावत शुरू थियण वारी आहे ऐं मथियनि दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हेठि लहो त जीअं नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो करे सघिजे أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان صدق الله العظيم साईं मोलाबिक शेख की गुज़ारिश है त हेॾा मथे अचनि कम आहे साईं मोलाबिक शेख साईं अली असगर बुरोई बचे हाणे आऊं हिन नाल में वेठल हाणे आऊं सिंध एम्प्लॉइज अलायंस जिले ठटे जो चेयरमैन साईं गुलाम नबी खुश के गुज़ारिश थो कयां त असांजी मरकज़ी क़यादत खे लुंगियूं पाराए साथियन के गुजारिश साथियन के गुजारिश है स्टेज खाली कन हाजी अशरफ खास कैली असांजी कार्रवाई हली सके दोस्तन खे त स्टेज खाली कन महिरबानी करे तो जीअं असांजी कार्रवाई हली सके असांजा मरकज़ी अॻवान रही मुझे दोस्तन की गुजारिश है जेके साईं की जिन के अजरे को लुंगी पाना चाहता है अच्छी सकता
असांजे मरकज़ी क़यादत मीडिया खे इंटरव्यूज़ वग़ैरह ॾियनि पिया, तंहिं करे ॾेई वठनि, कवरेज करे वठनि, पोइ मीडिया जे गुफ़्तगू खां पोइ असांजा मरकज़ी अॻवान मीडिया खे इंटरव्यूज़ ॾेई रहिया आहिनि। जीअं उहो फारग थींदा त पोइ तव्हां जेके दोस्त हार लुंगियूं अजरकूं खणी आया आहिनि उहे भले हुननि खे पाराइजो, पर फ़िलहाल जेसि ताईं उहो इंटरव्यू ॾेई वठनि तंहिंखां पोइ। असांजी गुज़ारिश आहे सभिनी साथियुनि खे त महिरबानी करे फीमेल साइड असांजे भेनरुनि जे पासे में जेके वेठल आहिनि उहा थोरो स्पेस ॾियनि। असां ते इहो लाज़िम आहे त महिरबानी करे थोरो स्पेस ॾियनि। असांजा मरकज़ी अॻवान मुख़्तलिफ़ मीडिया जे के इंटरव्यू ॾेई रहिया आहिनि। स्टेज लाइ वरी बि गुज़ारिश आहे, असां बाशऊर आहियूं, पढ़िया लिखिया आहियूं, असांखे बार बार चवंदे बि थोरो महसूसु थिए पियो त इहो ग़लति आहे, पर स्टेज दोस्त ख़ाली कोन पिया कनि। जारी आहे, जारी रहंदी। आवाज़ ते हथ मथे करे जारी आहे, जारी रहंदी। जारी आहे, जारी रहंदी। सिंध एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस जिंदाबाद। मुलाज़िम 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 सब दोस्त से हथ मथे करे वायदो करो, हलबो हलबो 6 तारीख के हलबो, हलबो हलबो कराची हलबो, हलबो हलबो कराची हलबो, हलबो हलबो बुलावला हलबो, हलबो हलबो बुलावला हलबो, हलबो हलबो बुलावला हलबो। हथ जे मथे कोन रहो, समझा तो सभिनी जे मथे हथ मथे उधर करो, हलबो हलबो कराची हलबो, हर सूरत में हलबो, कराची हलबो, हर सूरत में हलबो, कराची हलबो, जज्बो है हलबो, कराची आवाज चल दोस्तन खे स्टेज ते जेका बीठा आहिनि उहे अची वञनि, स्टेज वाकई लुॾे पियो। स्टेज ते तमामु जारी आहे, जारी रहंदी। स्टेज ते तमामु घणो वज़न थी वियो आहे, भरपूर नारनि जी गूंज हुजे। जारी आहे, जारी रहंदी। गुज़ारिश आहे त उहे हेठि लही वञनि। जारी आहे, जारी रहंदी। स्टेज किरी पवंदो, जीना होगा मरना होगा, 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 जीना होगा मरना होगा। मुलाज़िम 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 स्टेज ते तमामु घणो वज़न थी वियो आहे, किथे स्टेज किरी न पए। अचो त जंग जो टीहों हराम खोर शूम सां वॾो को इनकलाब अचे पियो वॾे धाम धूम सां। असां हिन सरकार खे ॿुधाइण था चाहियूं, ॾिसो ॾिसो ही ठटे जो शऊर, ही ठटे जो शऊर जागी चुको आहे, ही ठटे जो शऊर जागी चुको आहे। तव्हां वाइदो करियो हथ मथे खणी त 6 तारीख़ ते हाजी अकरम ख़ासकरी जी क़यादत में बिलावल से अॻियां तारीख़ थियण वणंदासीं। मुस्लमान जो वाइदो करियो, वाइदो करियो, वाइदो करियो त 6 तारीख़ ते हर हिक कराची ते आहे, हर हिक कराची ते आहे, हर हिक बिलावल हाउस अॻियां आहे। मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम मुलाज़िम तोखे ॾियणो पवंदो, तोखे ॾियणो पवंदो। तू कीअं न ॾींदे, तू कीअं न ॾींदे। मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम जा मसला। अदा महिरबानी करे स्टेज ख़ाली करियो। ऑर्गेनाइजर दोस्त लाइन स्टेज कराईंदा छा यार, बुखारी कराईंदा।
ॿाहिरि नओ नुमाइंदनि खां केरु बि न बीहे नुमाइंदनि खां सवाइ महिरबानी करे सभु लही वञो नुमाइंदनि खां अलावा को माण्हू गैरतमंद हूंदो बाशोर हूंदो त घटि में घटि ॻाल्हि ॿुधंदो पंहिंजे वॾनि जी ऐं लही वेंदो सिर्फ़ु नुमाइंदा बीहनि नुमाइंदनि खां सवाइ को बि माण्हू न बीहे अरे बाबा ही बात में महिरबानी करे स्टेज खाली कयो महिरबानी कयो साईं यार स्टेज खाली करियो को महिरबानी करियो अब ऑर्गेनाइजिंग कमेटी किथे आहे केॾा हली वई आहे दोस्ती कंदे हुए माथे पे बाबा खाली करियो स्टेज टूटी पवंदो साईं हालाते उन पासे खाली करायो साहब अची खिताब कनि महिरबानी हाणे आऊं असांजे मरकज़ी क़यादत ऐं हिते आयल सभिनी भाइरनि भेनरुनि जी आजियाणी जे लाइ आजियाणी तकरीर जे लाइ ठटे ज़िले सिंध एम्प्लॉइज अलायंस ज़िले ठटे जे चेयरमैन ऐं असांजे मुतहरिक दोस्त साईं गुलाम नबी खुश खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं आजियाणो पेश कनि साईं गुलाम नबी खुश साहब जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी साईं सदाई करे मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी मुझो न्यायती काबिल एहतराम हाजी मोहम्मद अशरफ खासकेली चेयरमैन सिंध एम्प्लॉइज अलायंस ज़िलो पंहिंजो सिंध ऐं सरदार अली शाह रेवेन्यू सदर ऐं एम्प्लॉइज अलायंस जो मेंबर उन सां गॾोगॾु मुंहिंजा हिते इंतिहाई असांजो मोहबती माण्हू शकूर सारंग पाण उन पेटेल मर्कज़ जा आहिनि उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जा जेके सदर आहिनि मुख़्तलिफ़ तनज़ीम जा उहिदेदार आहिनि मुलाज़िम जेके आहिनि साम्हूं वेठल मुंहिंजूं भेणूं जेके वेठल आहिनि उन सां गॾोगॾु जेके साफ़ी बिरादर आहिनि ऐं वकील बिरादरी आहे जेके बि मज़हबी सियासी अदबी इल्मी शख़्सियतूं आहिनि सभिनी खे सिक भरियो सलाम जीअं सिंध जे एम्प्लॉइज अलायंस असां वटि हिते सिंध एम्प्लॉइज अलायंस डिवीज़न कराची जो एजाज़ ऐवान मौजूदु आहे उनखे बि असीं वेलकम चऊं था साईं मुंहिंजा ऐं इंतिहाई अवी जेके बीठल इंतिहाई उन्हनि जो हथ ॿधी जेके मुंहिंजे साम्हूं वेठल आहिनि मुंहिंजा कारकुन मुंहिंजा वर्कर मुंहिंजा उहिदेदार मुंहिंजा भाइर मुंहिंजा भेणूं जेके बि सिंध एम्प्लॉइज अलायंस ठटे जे तरफ़ां हिते पहुता आहिनि उन्हनि जा असीं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं उनखां पोइ जेको असांजे लाइ हिते ख़ासि पंधु करे सिंध एम्प्लॉइज अलायंस जो चेयरमैन ऐं उन सां गॾोगॾु साथी उहे पहुता आहिनि साईं अशरफ खासकेली ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿिया साथी पहुता आहिनि असां उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन्हनि जे विख जा जेके से असीं कर्ज़ी आहियूं आउं सम्झां थो त असांजो दिलेर ऐं बहादुर चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ खासकेली ऐं उनजी टीम जहिड़े नमूने सां हिते सिंध में कमु करे रही आहे उनखे आफ़रीन आहे उनखे ॿिन्हिनि हथनि सां मुंहिंजो सलाम आहे ऐं हेॾा वॾा रिस्क खणी जेका गवर्नमेंट हुजे जेका बदमाशी ते लही अचे जेका ॿुधण लाइ तयारु न हुजे जेका सुणण लाइ तयारु न हुजे जेका अंधी हुजे बहिरी हुजे गूंगी हुजे ऐं उन गूंगनि जे अॻियां अंधनि जे अॻियां हेॾी बहादुरी सां हेॾी दिलेरी सां ही वॾेर का जेका पॉलिसी आहे ही जेका पीपुल्स पार्टी हाणे वॾेरनि में शामिल थी वई आहे वॾेरनि में शामिल थी वई आहे उहे भोतार वॾेरा उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध जो शेर बबर शेर हाजी अशरफ खासकेली शींहं वांगुरु जेको बीह रहियो आहे सीनो तारे ऐं उनखे सलाम वरी पेश करियां अशरफ खासकेली कदम बढ़ाओ अशरफ खासकेली कदम बढ़ाओ अशरफ खासकेली कदम बढ़ाओ अॻे चवंदो हलां त असांजो को सफ़र अॼु हिन ॾींहं ते ख़तमु न आहे थियो असांजो सफ़र 6 तारीख़ ॾांहुं 6 अक्टूबर ॾांहुं 6 अक्टूबर बिलावल हाउस ही जेका असांजी थिए पई तहरीक हले पई जेके असांजो गॾिजणो जेका हाजी साहिब जलसा करे पियो सिंध में तक़रीबन हेसिताईं सिंध में 3 ज़िला आहिनि ऐं 3 ज़िलनि मंझां हाजी साहिब तक़रीबन 5-6 ज़िलनि में वियो आहे उन्हनि 5-6 ज़िलनि में ठटो ज़िलो शामिल आहे उनखे एज़ाज़ शामिल आहे